ज़ैनब अॼु अदो आबिद मिलियो, चए पियो त सुभाणे असां ईंदासीं वनवा जो सौण करण। तूं हाणे इन किरण जो घुमण फिरण बंदि कर। पर ॿुध आहे किथे? वई आहे शहर घुमण। तुंहिंजी धीअ असां खां ज़ोर आहे, अचे त तूं सम्झाए छॾिजांसि त हाणे इहो पंहिंजो घुमण फिरण बंदि करे छॾे। बाबा जी किरण अची वई। अच्छा बचो जा किरण अच वे। ॻाल्हि इहा आहे त हाणे तूं पंहिंजी घुमण फिरण वारी आज़ादी छो त तोखे पंहिंजे घर वञणो आहे। पर बाबा मां त पंहिंजे ई घर आहियां, मूंखे कंहिं ॿिए जे घर वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे? हा बाबा, ही तुंहिंजो पंहिंजो ई घर आहे, पर ॾिस पुट, जवान धीउ खे हिकु न हिकु ॾींहुं पीउ माउ जो घर छॾणो पवंदो आहे। इहो दुनिया जो दस्तूर आहे बाबा। बाबा इहो ज़रूरी त न आहे दुनिया जे हर दौर में पुराणे दस्तूर खे दोहरायो वञे। फ़िलहाल मुंहिंजो शादी जो को बि इरादो न आहे। पर पुट, हर छोकिरी हर न्याणी शादी खां पहिरीं ईअं ई चवंदी आहे, पर जॾहिं हुनजी शादी थी वेंदी आहे त हू पंहिंजे माउ पीउ जो घर ईअं विसारे छॾींदी आहे ॼण हिते हुनजो जनम ई कोन थियो। मुड़ुस जे भेट में माउ पीउ जो रिश्तो तमामु घटि नज़र ईंदो आहे, नंढो नज़र ईंदो आहे। ॾिस पुट, शादी ज़रूरी आहे ज़िंदगीअ में, इहा अल्लाह जी चेन आहे ऐं असांजे मथां बि फर्ज़ आहे। ठीकु आहे न बाबा? अल्लाह कंदो तूं पंहिंजे घर में तमामु घणो ख़ुशि रहे। थैंक यू डॉक्टर साहब, तव्हां नंढे जान बचाई। इहो त मुंहिंजो फ़र्ज़ु आहे माजे साहब। डॉक्टर साहब असां हाणे घर वञी सघूं था? हा आराम सां, बसि रुगो हफ़्तो खनि ख़्यालु रखिजोसि, ख़ुदा कंदो त बिल्कुलु ठीकु थी वेंदो। हाणे मां वञा थो, मुंहिंजी ड्यूटी जो टाइम पूरी थी वियो आहे। ओके थैंक यू डॉक्टर साहब। चाचा तव्हां नंढड़े खे खणो, तव्हांखे दर ताईं छॾियां थो। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।